गबर तूं ॿुधाए तो ओठे सां ॻाल्हाइण थियो? हाँ बेरा, इन वक़्तु ओठो कमाल खान सां गॾु आहे। कोशिश कयो रबर, हिन ज़ालिम खे मारण जी वधि मां वधि कोशिश कयो, छो जो जेसी ताईं ही ज़ालिम जीअरो आहे न तेसी ताईं न असांजो ॻोठ महफ़ूज़ आहे, न वरी असां पाण महफ़ूज़ आहियूं। असां त कोशिश में आहियूं बेरा, पर क़िस्मत इन कमाल खान जो साथ ॾे पई। घणो वक़्तु क़िस्मत साथ कोन ॾींदसि। हिन ज़ालिम घणनि मज़लूमनि जा घर उजाड़े छॾिया आहिनि, कंहिं मथां बि रहम नथो खाए। जंहिं पंहिंजे भाउ मथां रहम नाहे खाधो, हो ज़ालिम भला ॿियनि मथां कहिड़ो रहम खाईंदो? उन मथां रहम करण वारा असां बि न आहियूं। जीअं असां ॻोठ छॾे शहर तरफ़ ईंदासीं त ओठो असांखे जाच ॾींदो, पोइ इन कमाल खान खे पूरो करे छॾींदासीं। थी सघे थो त अदा ओठो उनखे उताक में ई पूरो करे। कमाल खान ॿार न आहे, उनजी नज़र हर वक़्तु ओठे मथां हूंदी। एतिरो आसानी सां उनखे मारे नथो सघे। काॾे हलणो आहे? बिलाल, तूं हिते ई रह, मूंखे थोरो कमु आहे। तोखे अकेलो वञणु कोन ॾींदुसि रबन। बिलाल, मां घणो परे कोन थो वञा, हितां थी मोटां थो। रबन, चौ तरफ़ दुश्मनी आहे, तुंहिंजो अकेलो वञणु मुनासिब न आहे। अदा बिलाल खे पाण सां गॾु वठी वञ। ठीकु आहे मीरा, तूं चवीं थी त बिलाल खे साण खणी थो वञा। बत ॿारहं रबन, जेकॾहिं दुश्मन अची विया न त मुंहुं ॾेई वठंदासीं। ठीकु आहे बिलाल, तूं ही गाॾी काए ॿाहिरि हल, मां अचां थो। रबन, कंहिं तरफ़ वञण जो इरादो आहे? ॻोठ तरफ़ वेंदुसि, ओठे सां मिलणो आहे। जॾहिं ओठे सां तो फ़ोन ते बि ॻाल्हाईंदो रही थो, पोइ उनजे साम्हूं वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मीरा, फ़ोन ते हक़ीक़त जी ख़बर कॾहिं न आहे पवंदी। जेसि ताईं मां हिन ओठे सां साम्हूं न मिलंदुसि न त मूंखे ओठे जी नीयत जी का ख़बर न पवंदी। छा थो सम्झी त ओठो अञा बि गद्दारी कंदो? सोटो ओठो पंहिंजो मक़सदु पूरो करण जे लाइ कंहिं हद ताईं बि किरी थो सघे। अॼु कोई सही पियो चयो, जेकॾहिं ओठे जी नीयत ते असांखे ॿ न बि शक पियो न त पोइ असांखे ही घर छॾिणो पवंदो, छो जो हिते असां पोइ महफ़ूज़ न रहंदासीं। ठीकु आहे रबन, ओठे सां मिली जल्दी मोटण जी कजां। देर लॻंदी, मां ओठे सां मिली करे वापसि अचण कंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।